अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो ॿीहर नए क्राफ्ट सां गॾु हाज़िर आहियां ऐं असांजो सिलसिलो हली रहियो आहे रिसाइक्लिंग जो, अपसाइक्लिंग जो। जेके बि काठ कबाड़, टीन दॿा ऐं फज़ूल शयूं उन्हनि खे सजायो करणु, उन्हनि मां कुझु कम जी शइ ठाहिणु, उन्हनि मां को ख़ूबसूरत डेकोरेशन पीस ठाहिणु। ऐं के शयूं त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो यूज़फुल हुजण सां गॾु गॾु, कारआमद हुजण सां गॾु गॾु सुहिणियूं बि लॻंदियूं आहिनि। उन्हनि खे रखंदे सजाईंदे असांखे इलाही सुठो फील थींदो आहे। सो हीअ मूं वटि हिकिड़ो खीर जो दॿो हुयो ॿारनि जो, जंहिंजो अंदरियों जेको रिम आहे, अंदरियों जेको हीउ किनारो आहे, इहो मां कटे चुकी आहियां। ऐं हाणे हीउ जेको आहे बिल्कुलु ई स्मूथ थी वियो आहे। ऐं इहो यादि रखो त अहिड़े क़िस्म जा टिन जॾहिं बि हुजनि, उन्हनि जो जॾहिं तव्हां किनारो कटियो त जेकॾहिं हिते कुझु रफ हुजे, रहिजी वियो हुजे, खोरो हुजे, को कुंड निकितल हुजे, त उनखे चङी तरह हथोड़े सां या कंहिं बि वज़नी शइ सां कुटे दॿाए ऐं उनखे बिल्कुलु स्मूथ करे छॾियो। सो हीउ मुंहिंजो बिल्कुलु स्मूथ थियल आहे। ऐं हिन सां गॾु मां इस्तेमालु कंदमि हीअ रस्सी। हीअ कॉटन जी रस्सी आहे, इन शक्ल में ईअं वेढ़ियल बाज़ार में अवेलेबल आहे। सो इहा मां यूज़ कयां थी। इन रस्सीअ सां असां हिन सॼे दॿे खे वेढ़ींदासीं, रैप कंदासीं प्रॉपरली। सो हीअ शुरू में ॻंढि ॾिनल हुई त जीअं रस्सी खुले न। ऐं इनखे हणण जे लाइ अॼु मां यूज़ कयां थी पंहिंजी हॉट ग्लू गन। हीअ ग्लू मेल्ट थी वई आहे। हिन में हीअ प्लास्टिक जी स्टिक हूंदी आहे, जंहिंसां गॾु गॾु असांजी इहा ग्लू जेका आहे हिन ते लॻंदी वेंदी आहे। सो पर इहो ईअं आहे जो हिन ग्लू खे असां इलाही सारो हणी नथा सघूं त भई हणी था छॾियूं पोइ हुनखे वेढ़ींदासीं, न। थोरे थोरे हिसे ते हणिबो ऐं वेढ़िबो, छो त हीअ आहे प्लास्टिक। हीअ जीअं सुकंदी ॼमी वेंदी त हीअ प्लास्टिक थी वेंदी, तंहिंजे करे हिनखे असां हणंदा वेंदासीं ऐं वेढ़ींदा वेंदासीं। सो थोरे थोरे हिसे ते मां हिनखे हणां थी। इहो पूरो दॿो असां हिन सां कवर कंदासीं। सो अहिड़े क़िस्म जा दॿा, वॾा हुजनि नंढा हुजनि, ऑइल जा बि ख़ाली थींदा आहिनि घरनि में, त उहे बि असां इस्तेमालु करे सघूं था। उहो डिपेंड करे थो त असां वटि कहिड़ी शइ मौजूदु आहे, कहिड़ी साइज़ जो दॿो अवेलेबल आहे ऐं असांखे कहिड़े कम जे लाइ उहो खपे, छाजे लाइ ठाहींदासीं, त उन हिसाब सां असां उन्हनि खे इस्तेमालु करे था सघूं। ऐं हीअ ग्लू बनिस्बत ॿियनि जे ॾाढो जल्दी चिमड़ंदी आहे। ॾिसो हीअ आहे भला, हीअ ग्लू बि यूज़ करे था सघूं, पर छा आहे जो हीअ रस्सी थोरी अकड़ियल आहे, सख़्तु आहे, ठीकु आहे। त मे बि उन में टाइम लॻे, पर जेकॾहिं तव्हां कुझु टाइम ॾेई थोरो थोरो हणंदा ऐं उनखे झलींदा वञो ऐं प्रॉपर चिमड़ाईंदा वञो, त पोइ उन सां बि तव्हां कमु करे था सघो। इहो बि बिल्कुलु इस्तेमालु थी वेंदो। सो ईअं असां हीअ चौधारी हिन जे वेढ़े वेंदासीं। ऐं हीअ ग्लू जेका हूंदी आहे न, गरम जॾहिं थिए थी त इहा तव्हांजा हथ बि साड़ी थी सघे। सो जिन यूज़ कई हूंदी उन्हनि खे त ख़बर हूंदी, पर जिन जे लाइ नओं हुजे तजुर्बो इहो, त उहे महिरबानी करे थोरो ख़्यालु कनि त हीअ पंहिंजे हथनि खे हिननि खां बचायो। सो हाणे ॾिसो हीअ कंटिन्यू, ऐं ज़रूरी न आहे त मां पूरे में हणां बि, थोरे थोरे में हणां थी, कंहिं में नथी हणां, त ईअं बि असांजो जेको आहे कमु थी वेंदो। हिते हुते बि ज़रूरु ज़रूरु हणंदा वञो ऐं चिमड़ाईंदा वञो, तॾहिं बि ठीकु आहे, प्रॉपरली हीअ रस्सी चिंबड़ी वेंदी। सो हिनखे मां रस्सीअ खे हेठि थी छॾियां त जीअं पूरी खुली वञे ऐं मूंखे हणण में सवलाई थिए। त हीअ ग्लू ते हणंदा वेंदासीं। ऐं इन जूं प्लास्टिक जूं स्टिक्स इहे बाज़ार में मिलंदियूं आहिनि ऐं एॾी महांगी बि न आहे, ऐं पर कम जी ॾाढी शइ आहे। त जेकॾहिं तव्हांखे शौक़ु हुजे अहिड़ो क्राफ्ट जो, त तव्हां इहे वठी सघो था ऐं यूज़ करे सघो था। त हाणे हिन में थोरो टाइम लॻंदो, तेसिताईं असां कुझु ॻाल्हियूं कंदासीं। तस्नीम सुल्ताना मोस्ट वेलकम, वालेकुम अस्सलाम। हलीमा अब्दुल कादिर वालेकुम अस्सलाम, भली करे आयो। समीर अनवर वालेकुम अस्सलाम। तव्हां सभिनीनि जा कुर्ब महिरबानियूं जो तव्हां मुंहिंजे हिन लाइव प्रोग्राम खे जॉइन कयो आहे, ॾाढो सुठो लॻो मूंखे। ऐं आख़िर में हीअ जॾहिं मां ठाहे वञा त तव्हां मूंखां बिल्कुलु सवाल बि करे सघो था। ऐं हीअ बि अॼु मां जेको ठाहियां थी हिकिड़ो ऑर्गेनाइज़र आहे। हाणे कोई होल्डर था ठाहियूं असां, चाहे पोइ हाणे तव्हां हुन में पेनूं रखो, कैंचियूं रखो, मेकअप जा ब्रशिस रखो, डिपेंड करे थो, या डाइनिंग टेबल ते कटलरी रखो, त उहो डिपेंड करे थो त तव्हां हिन शइ खे छाजे लाइ यूज़ कंदो। सो हिन में थोरो इहो टाइम लॻण वारो आहे हिनखे कवर करण में। ज़ाहिर आहे पहिरियों खां करे रखां त उहो मज़ो न रहे हा सेखारण वारो, ठीकु आहे न। सो उहो सेखारण वारो कमु त करिणो आहे। त बल्कि मुंहिंजो त ख़्यालु आहे त हिनखे हिकिड़ो राउंड पूरो करण खां पोइ जेकॾहिं असां नेक्स्ट राउंड में ग्लू हणूं तॾहिं बि ठीकु आहे, या काफ़ी सारो हिसो बिना ग्लू जे वेढ़ियूं ऐं कुझु असां हिन में ग्लू सां जेको आहे हणूं तॾहिं बि ठीकु आहे। हीअ पाण में हर हाल में सेट थी वेंदो, चिंबड़ी वेंदो।
हिन महिल ताईं मां जेके बि शयूं तव्हां सां शेयर कयूं आहिनि हिन पेज ते, जीअं ई मां वराए नई सही कमु करणु शुरू कयो आहे त मूंखे तव्हांजे तरफ़ां सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे। मां इलाही ख़ुशि आहियां। थैंक यू सो मच सपोर्ट करण लाइ। छो त जेकॾहिं को ॾिसण वारो न हुजे त पोइ कमु करण जो मज़ो बि न ईंदो आहे। राहीला शेख, वालेकुम अस्सलाम। थैंक यू सो मच राहीला, वॾी महिरबानी। तव्हांजा कुर्ब, तव्हां सभिनीनि जा कुर्ब आहिनि, महिरबानियूं आहिनि तव्हांजा लख थोरा जो तव्हां जॉइन कयो था ऐं इंट्रस्ट वठो था ऐं रिस्पॉन्स ॾियो था। ऐं कंहिं बि फ़नकार खे, कंहिं बि आर्टिस्ट खे, कंहिं बि महिनत करण वारे खे इहो ई खपंदो हूंदो आहे। सो यकीन कयो त इहा एप्रिसिएशन जेका आहे न ऐं पब्लिक जो जेको रिस्पॉन्स आहे उहो असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ ऑक्सीजन जी हैसियत रखंदो आहे, त कमु करण ते वधीक दिलि चाहींदी आहे। सो हाणे हिनखे सॼे खे कवर करिणो आहे ऐं एतिरो त सब्र बि करिणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेतिरो सब्र ऐं सुकून सां कमु कबो आहे न ओतिरो उहो परफेक्ट थींदो आहे। उन में जेको आहे गड़बड़ जी गुंजाइश न हूंदी आहे घणी। ऐं हूअं बि चवंदा आहिनि तकड़ि कमु शैतान जो आहे, त उहो शैतानी कमु त करिणो कोन्हे, असांखे सुठो कमु करिणो आहे। सो आस्ते आस्ते इहो हिन जो कवर थियण जो सिलसिलो जारी आहे। ऐं हितां हुतां किथे को गैप रहिजी बि वञे थो त को मसइलो न आहे, छो त हिनखे असां अञा थोरो घणो मथां डेकोरेट बि कंदासीं त उन में बि हिन जूं कुझु जेके आहिनि विथियूं ख़ामियूं भरिजी वेंदियूं। ठीकु आहे, सो कंदा था रहूं ही। ऐं तव्हांखे आइडिया थी वियो हूंदो हाणे त मां रोज़ानो कहिड़े क़िस्म जो कमु, हीउ फ़िलहालु त मां तक़रीबन रोज़ ई वीडियो थी ठाहियां, हिकिड़े ॾींहुं न ठाही विच में त, पर फाइनली मां ईअं न कंदमि, छो त आस्ते आस्ते जेको आहे न मूं वटां मटीरियल बि ख़तमु थियणु शुरू थींदो यकीननि। पर फ़िलहालु त वॾो ज़ख़ीरो आहे मूं वटि अहिड़ी फालतू शयुनि जो जेके मां तव्हां सां उन जा शेयर कयां। क्राफ्ट जा आइडियाज़ काफ़ी कुझु आहे अञा। सो जेसिताईं डेली हली सघियो डेली हलंदो, जे डेली ते खुटी पियमि त पोइ हफ़्ते में असां ॾींहं मुक़ररु करे छॾींदासीं त भई 1 या 2 या 3 जेतिरा पोइ उन महिल पॉसिबल हूंदा। सो फ़िलहालु त रोज़ जो कमु आहे, रोज़ जो रोज़ असां मिलूं था पिया, रोज़ जो रोज़ कुझु न कुझु सिखण लाइ मिले थो। सो हीउ ॾिसो त हीअ तक़रीबन मुंहिंजी स्टिक अचे ख़तमु थियण वारी आहे। मूंखे लॻे थो त ॿी खणी अचणी पवंदी, मूंखे आइडिया न हो त हिन ते केतिरी ग्लू खपे। पर बहरहाल ॾाढो मज़े जो कमु आहे, सची ॻाल्हि आहे, ॾाढो मज़े जो कमु आहे। हीअ रसी बि आम तरह मार्केट में अवेलेबल आहे। हीअ मूंखे यादि न, शायदि मां 100 रुपए जो इहो हिकिड़ो वठी आई हुयमि रोल। त इहो त आहे त असां रधी शयुनि खे बि जेकॾहिं कारामद बनायूं था त उन्हनि जे लाइ बि असांखे कुझु न कुझु त सामान खपे न, हीअ ख़ाली शइ सां कमु नथो थिए। सो कंटिन्यू हिनखे वेड़ींदासीं। ऐं मां हिन रसियुनि सां बि ऐं हिन ग्लू गन सां काफ़ी सारियूं शयूं ठाहे चुकी आहियां पास्ट में। ऐं हीअ हाणे नवां प्लेटफॉर्म आहिनि मुंहिंजे लाइ। यूट्यूब ते त मां 4 सालनि खां कयां थी, हीअ पेज मुंहिंजो यूट्यूब खां बि पुराणो आहे, पर मां हिन ते कॾहिं अहिड़े क़िस्म जी शइ सेखारी न आहे। हिन पेज ते सिर्फ़ु मां उहो कमु शेयर कंदी हुअमि जेको मुंहिंजो बिज़नेस जे हवाले सां हूंदो हो। जेके शयूं ठाहे मां सेल कंदी हुअमि, एग्ज़िबिशन्स हणंदी हुअमि, त उन्हनि शयुनि जी डिटेल ऐं उन एग्ज़िबिशन जो हाल अहिवाल मां हिन पेज ते हमेशह शेयर कयो आहे। त तव्हां मुंहिंजा एल्बम ॾिसी सघो था, ऐं जेतिरा बि तव्हां क्राफ्ट जा एल्बम ॾिसंदव सिलाई जा, हथ जे कम जा, उहो 100% मुंहिंजो पंहिंजो कमु थियल आहे। हिकु हिकु स्टिच, हिकु हिकु सितारो, हिकु हिकु मोती मुंहिंजो पंहिंजो लॻियल आहे। त तव्हां उहे बि ॾिसी सघो था, उतां आइडियाज़ बि खणी सघो था। बाक़ी अॼुकल्ह मां इहे शयूं सेल कोन कंदी आहियां, छो त मां हाणे इहो सेखारण जो कमु शुरू कयो आहे त मूंखे हिननि प्लेटफॉर्म्स ते कमु करण जे लाइ टाइम खपे। ऐं हूअं बि हाणे को वक़्तु पैसनि जी ज़रूरत हूंदी इलाही, शौक़ु बि पूरो थींदो, कमाई बि थींदी। हाणे मां सिर्फ़ु शौक़ु पूरो कंदी आहियां पंहिंजे घर लाइ शयूं ठाहे, ठीकु आहे न, त उन खां अॻियां कुझु बि न। सो हूअं बि जेकॾहिं पंहिंजी हॉबीज़ खे, पंहिंजे शौक़ु खे आमदनी जो ज़रियो ठाहिजे न त ॾाढो इंट्रस्टिंग थो कमु थी वञे। तव्हांजे सिटी में संडे बाज़ार कोन्हे? तव्हां यकीन कयो त मां सॼी उमिरि हैदराबाद में गुज़ारी आहे, पर असां हैदराबाद मां बि संडे बाज़ार ईंदा हुआसीं। असां इहा अयाशी करे चुका आहियूं ज़िंदगी में कई दफ़ा। समीर अनवर
सो हैदराबाद में तो आराम से हिकिड़ो वन डे ट्रिप हणी तो सघिजे कराची में, ठीकु आहे। हाँ सही ॻाल्हि आहे, पर ॾिसो इहे शयूं बाज़ार में बि त अवेलेबल आहिनि न। सो हाणे मूंखे खणी अचणी आहे ॿी ग्लू जी स्टिक, छो त हीअ बिल्कुलु ख़तमु थी वई। हे ॾिसो, मां हाणे थोरो प्लीज़ वेट कजो ऐं हिनखे माइंड न कजो, बसि हिकिड़े मिंट में अचां थी। मां अची वियमि। हीअ ग्लू जी स्टिक आहे जेका असां हिन ग्लू में कंटिन्यू कंदासीं। हीअ हिन जो तरीक़ो हूंदो आहे। पोयां हिन महिल मां पंहिंजी डाइनिंग टेबल जेका सोरे रेड़े ऐं हिन जे बोर्ड जे तरफ़ कई आहे, छो त हिते मूंखे वेझो कनेक्शन न हूंदो आहे इन लाइ, छो त हीअ इलेक्ट्रिक ते हलंदी आहे। हिनखे गरम करण जे लाइ हिन में वायर तार लॻल आहे, प्लग आहे, उन सां ई हिनखे हलाइबो। ॿी हिन में मां विधी आहे स्टिक, उहा कंटिन्यू कमु थी करे माशाल्लाह। बिल्कुलु मूंखे संडे बाज़ार मां ख़ज़ाना मिलंदा आहिनि, तव्हां यकीन कयो। उते बि असां हैदराबाद में बि कॾहिं वञणु थींदो क्लॉथ मार्केट, त मां कुझु अहिड़ो टाइप जो मटीरियल अगरि मूंखे खपंदो हो त मां उते बि विज़िट कंदी हुअमि इन्हनि शयुनि जे लाइ, छो त मूंखे स्वेटर्स वठण जे लाइ ज़रूरु वञिणो हूंदो उते। असां हर साल उतां फ़कीर जे पिण मां क्लॉथ मार्केट जे पासे ॾांहुं बोरियूं भराए स्वेटर वठी ईंदा हुआसीं डिस्ट्रीब्यूट करण जे लाइ ज़रूरतमंदनि में। त पोइ जॾहिं उन पासे वञिबो त पोइ अहिड़ा अनोखा अनोखा ख़ज़ाना पिया हथी ईंदा, क़िस्म क़िस्म जूं शयूं क्राफ्ट सां रिलेटेड, त ॾाढो इंजॉय कंदी हुअमि मां उन्हनि खे। ऐं हाणे हिते बि संडे बाज़ार वञूं था, सुभाणे संडे आहे सो मां कोशिशि कंदमि त सुभाणे हिकिड़ो चकर हणी अचां। पर छा हो जो असल में बरसाति थी आहे न, त ग्राउंड जेके हूंदा उहे आला थी विया हूंदा सभु। जिते जिते बि अहिड़े क़िस्म जी वीकली बाज़ार लॻंदी आहे त थोरो असांखे एहतियात करिणो पवंदो, एहतियात सां वञिणो पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अगरि अहिड़ी कॉटन रोप तव्हां हिन ते न विझणु चाहियो, मिसाल जे तौर ते, त तव्हां काई सूतली जा वाण वारी रसी हूंदी आहे उहा हणी था सघो, कुझु बि। छो त पर हुजे जेकॾहिं का थुल्ही शइ हूंदी न, त हीअ थुल्हे में जल्दी थो कवर थिए। जेको सनी आहे काई बि शइ, त उन में इलाही टाइम थो लॻे। सो मुंहिंजो आइडिया इहो ई हो त मां हिनखे हिन रसीअ सां कवर कयां, छो त हिन जो टेक्सचर, हिन जो लुक बि मूंखे वणंदो आहे। ॾिसो कहिड़ो सुठो थो लॻे ऐं कवर बि जल्दी थी वेंदी। हालांकि असांखे हिन वीडियो ॾिसण सां लॻे थो त ॾाढी देरि थी लॻे, पर सच इहो आहे त जल्दी थो कवर थिए, छो त थुल्ही रसी आहे न, त हीअ इलाही जेको आहे स्पेस खे कवर थी करे वठे जल्दी। सो बसि हीअ ख़तमु थियण वारो आहे। हीअ आख़िरी राउंड आहे हिन जो रसीअ जो, उनखां पोइ हिन जी थी वेंदी ॻाल्हि ख़तमु। सो हीअ थी वई पूरी असांजी हिन जी रैपिंग। कटींदासीं हिन रसीअ खे, तक़रीबन सॼो रोल जेतिरो बि हुयो उहो लॻी वियो आहे, बसि थोरी का हीअ बची आहे, हीअ रसी बची आहे, इहा बि कमु अची वेंदी, छो त मां ज़ाया त कुझु कंदी न आहियां ऐं मूं वटि हर शइ अलहमदिल्ला यूज़ थींदी आहे। सो हिन जा ॿई सिरा जेके आहिनि उहे असां बंदि कंदासीं ग्लू हणी, या ग्लू या ॿी काई बि ग्लू प्रॉपर हिननि जा इहे धागा जीअं असांखे नज़र न अचनि। हिनखे बंदि त कर पुटु, हेॾा ऑफ करेसि मथां, ठीकु आहे। सो हीअ मुंहिंजो कवर थी वियो दॿो, सिर्फ़ु इन लाइ त हीअ रसी ॾाढी अकड़ियल हुई ऐं आम ग्लू सां थोरो टाइम वठे आहे, त उहो टाइम बचाइण जे लाइ मां हिनखे इन हॉट ग्लू गन सां जेको आहे कंप्लीट कयो आहे, कवर कयो आहे। हाणे असां हिनखे थोरो डेकोरेट कंदासीं। ॾिसो हीअ हिकिड़ो एॾो सुहिणो प्यारो दॿो आहे, जीअं मां शुरू में चयो त अंदरां जेकॾहिं पेंट करणु चाहियो त पेंट करे सघो था, पर ईअं बि रखणु चाहियो त हिन तरे में टिशू पेपर विझी, जेकॾहिं चमचा रखणा आहिनि या अहिड़ो कुझु बि रखिणो आहे त हिन तरे में टिशू पेपर विझी छॾियो, ठीकु आहे। ऐं इन खां पोइ असां हिनखे पंहिंजे हिसाब सां डाइनिंग टेबल ते, ड्रेसिंग टेबल ते, राइटिंग टेबल ते, सिलाई जे सिलसिले में किथे बि असां हिनखे यूज़ कंदासीं। हाणे मां हिनखे थोरो डेकोरेट थी करणु चाहियां
ही कलरफुल सुतलियूं मां अहिड़े क़िस्म जा कुझु बॉक्सिस मूं वटि आहिनि नंढा वॾा हर साइज़ जा जंहिंमें मां इहे शयूं स्टोर कंदी आहियां। ॾिसो ही डिफरेंट कलर्स, इन्हनि सां मां हिन खे थोरो डिज़ाइन ठाहे वेंदमि। 4-5 जेके बि कलर्स आहिनि मां खणां थी, ठीकु आहे। ॾाढो सुहिणो लॻंदो ऐं तव्हां ॾिसिजो त तव्हांखे बि वणंदो यकीनन। एतिरो अलाए छो मां दावा कंदी आहियां, गारंटीअ सां चवंदी आहियां त तव्हांखे वणंदो, ठीकु आहे। सो हाणे हीअ आहे, हाणे कंदासीं हीअ ग्लू यूज़ ऐं हिन में जेके इहे लाइनूं आहिनि न, ही 2-2 लाइनूं छॾे हिकिड़ो कलर जी हिन में असां लाइन हणंदासीं। ॾाढो प्यारो लॻंदो, ॾाढो सुहिणो लॻंदो। सो इहे रसियूं धागा ॾोरियूं सभु हिकिड़ियूं इंतिहाई कम जूं शयूं हूंदियूं आहिनि। मां हिन ते पहिरियों त टॉप जेको आहे हिन जो किनारो उन ते थी हणां। सो पहिरियों चौधारी असां हिन खे ग्लू हणी वेंदासीं बिल्कुलु मथे, छो त जितां खां असां थुली रसी वेड़ी आहे उनजे मथां खां थोरी सनड़ी जाइ ख़ाली आहे, इन खे मां हणां थी हीअ ब्लू सुतली, ठीकु आहे। मथे मथे हिन जे किनारे खे बसि हिन खे दॿाईंदो वञिबो। ऐं जीअं मां पहिरियों बि बार चयो आहे त सुतलीअ जो फ़ाइदो इहो हूंदो आहे त हिन में जेके रुआ आहिनि, जेके हिन में भुज आहिनि, उहे हिन खे चिंबड़ण में ॾाढी हेल्प ॾींदा आहिनि, त असांजो कमु आसानु थी वेंदो आहे। न त हिन ग्लू खे ॻंढिजण में थोरो टाइम लॻंदो आहे, कुझु मिंट ज़रूरु लॻंदा आहिनि। सो ईअं असांजी ही मथियों राउंड कंप्लीट कयोसीं हिकिड़ी सिंगल लाइन। ही ॾिसो टॉप ते हिकिड़ी सिंगल लाइन असां कंप्लीट कई आहे। अहिड़ी तरह सां ईअं 2-2 3 लाइनूं छॾे असां हिन में हणंदा वेंदासीं, हर कलर डिफरेंट कलर्स, ऐं उहो हटाईंदा वेंदासीं जेको जेको असांजो पार्ट हिन जो यूज़ थींदो वेंदो। हाणे हिन खे हिकिड़ी ऑरेंज जी लाइन था हणूं थोरो छॾे करे, ऐं इहो पक कयो त हिन खे ज़ोर ॾेई हथ सां दॿाए प्रॉपरली चिंबड़ाए छॾियो, ठीकु आहे। हाणे 3 हिन जूं कतारूं छॾे धागे जूं न कॉटन रोप जूं 3 लाइनूं छॾे असां जेको आहे हिन में ऑरेंज जी हिकिड़ी लाइन हणंदासीं। तव्हां ॾिसजो केॾो सुठो लॻंदो ऐं ॿुधाइजो मूंखे त इहो आइडिया कीअं आहे। ऐं जीअं मां पहिरियों बि चयो त जेके बि ॻंढ हुजनि न उहे हिकिड़े पासे हुजनि। हाणे जितां खां मां ब्लू मां जितां खां शुरू कयो आहे उतां ई मां ही ऑरेंज थी शुरू कयां। आसान आहे बिल्कुलु, ऐं हाणे त आसानी हूंदो छो त इहे रैप थियल आहे, इहे ग्लू हिन में जल्दी जल्दी वेड़जी वेंदी। त ईअं असां हीअ ॾिसो हिन में रंग रंग जूं इहे हणी वेंदासीं लाइनूं, ऐं इहे इलाही सुहिणो लॻंदो पोइ, ठीकु आहे। सो हीअ ऑरेंज बि थी वियो पूरो फ़िलहालु, ऐं हाणे हणूंसि था ग्रीन। हर 3 लाइनूं छॾे असां हिन में ग्लू हणंदा वेंदासीं, 3 या 4 उहो पंहिंजी पसंदि जे हिसाब सां। हिन में मां 4 थी छॾियां। फाइनल लुक ॾिसो त तव्हांखे यकीनन वणंदो। ऐं पोइ हीअ शइ जेका आहे हिकिड़ो सुहिणे सां गॾु गॾु हिकिड़ी काराइती बि थी पवंदी, यानी असांजो इस्तेमालु बि कंदासीं ऐं हीअ असांखे हिकिड़ी सजावट जो कमु बि ॾींदी। सो ईअं हिन खे डिफरेंट चकर जेके आहिनि असांखे पूरा करणा आहिनि। आख़िरी जेके हिननि जा सिरा आहिनि प्रॉपरली हिननि खे ग्लू हणी दॿाइणो आहे, पर जेकॾहिं सम्झो था त नथा ॻंढिजनि त आख़िर में हिकु दफ़ो ॿीहर असां हिननि खे चेक करे सघूं था, इहो को मसइलो न आहे। हाणे हणंदासीं रेड। ॿुधायो कीअं थो लॻे कि 3 लाइनूं हिन में लॻी वयूं आहिनि, कुझु तव्हांखे बहितर महसूसु थिए थो? तस्कीम सुल्ताना वीडियो ख़राबु पई थिए, बसि पोइ इहो हूंदो हिन में मसइलो इंटरनेट जो, त उनजो त हाणे मां छा हल कयां। सो बसि तव्हां बि बर्दाश्त कयो जीअं मां थी बर्दाश्त कयां, छो त मां ॿियो कुझु करे कोन थी सघां हिन महिल, इहो ई थो थी सघे। सो रेड जी हिकिड़ी लाइन हणंदासीं,
वीडियो जी क्वालिटी अगरि बहितर थी वञे त प्लीज़ मूंखे ॿुधाइजो त जीअं मां थोरी मुतमइन थी वञा। करे त कुझु कोन थी सघां, पर जेकॾहिं मूंखे ख़बर पवंदी त वीडियो सही थी अचे हाणे त मां थोरो रिलैक्स थी वेंदमि। ठीकु आहे, हाणे हिकिड़े ॿिए कलर जो वरी हिन में इज़ाफ़ो कयूं। रेड खां पोइ येलो था हणूं ऐं कलर्स रिपीट बि करे था सघजनि, इहो ज़रूरी न आहे। जेकॾहिं थोरा कलर्स हुजनि तव्हां वटि त रिपीट कयो। ऐं जेकॾहिं हीअ सुतली न हुजे, मां पहिरीं बि चयो त उन जंहिंसां स्वेटर ठाहींदा आहियूं उहा यूज़ करे थी सघिजे बिल्कुलु, छो त हिकु हिकु लाइन ई हणणी आहे न, त उन में उहो आराम सां जेको आहे लॻी वेंदो। हलीमा अब्दुल कादिर, हाँ बिल्कुलु, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी तव्हांजी। वीडियो बि बिल्कुलु सही आहे, वाह वाह ज़बरदस्त, थैंक यू सो मच ॿुधाइण जे लाइ। ऐं मां थोरो रिलैक्स थी वियमि हाणे, छो त मूंखे पाण खे बि त परेशानी हूंदी आहे न, त माण्हू जेके आहिनि उहो बिल्कुलु प्रॉपरली मुंहिंजो कमु ॾिसनि। ज़ाहिर मां हेॾी महिनत थी कयां ऐं उन महिनत सां गॾु ख़र्च बि कयां थी, त मां चाहियां थी त घटि में घटि जेको ॾिसनि था उन्हनि ताईं शइ त चङी तरह पहुचे। ठीकु आहे, हिन में लॻी वियूं 4 लाइनूं। हाणे हिन ते हणूं था असां पर्पल। फाइनल जॾहिं बिल्कुलु कंप्लीट थी वेंदो तव्हां ॾिसंदो ॾाढो सुठो लॻंदो। हाणे मूंखे त ख़ैर हाणे ई वणे थो, छो त मुंहिंजो इमेजिनेशन आहे त ठहण खां पोइ कीअं लॻंदो उहो मां सम्झी सघां थी, त मूंखे वणे बि अथो उन हिसाब सां। ऐं बसि जीअं मां शुरू में बि चयो हो त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो को बि कमु कयो त ॻंढ जेके आहिनि सभु हिकु पासे हुजणु खपनि, त जीअं हिन जो जेको रफ साइड आहे उहो असांजे साम्हूं न अचे ऐं असां जॾहिं हिनखे डेकोरेट कयूं, यूज़ कयूं, त उहो असां हिकिड़े पासे उनखे करे सघूं, पोइ साइड ते उनखे छॾे सघूं। ऐं ॿियो त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो कोई कमु कयो, पेंटिंग जो या ग्लू वारो को कमु, त कोई कागज़, अख़बार, प्लास्टिक जी शीट ज़रूरु विछायो, त जीअं तव्हांजी जेका सरफेस आहे उहा ख़राबु न थिए। जीअं हे कमु मां डाइनिंग टेबल ते थी कयां, मां न चाहींदमि त हिन मुंहिंजे शीशे ते कोई दाग़ लॻे या कोई स्क्रैच पए, उन करे ज़रूरी आहे त हिन जे मथां मां अख़बार विछायां। सो मां हमेशह अख़बार विछाए कमु कंदी आहियां, छो त हीअ जॾहिं 2-3 दफ़ा यूज़ करे ख़राबु थी वेंदी आहे त उछलाईंदे अफ़सोस न थींदो आहे। पर जेकॾहिं का शइ असां शीट वग़ैरह का वठंदासीं त पोइ ज़ाहिर आहे उनखे मेंटेन करिणो पवंदो। सो हाणे आख़िरी हिन जी हिकिड़ी हणंदासीं लाइन। ठीकु आहे, उनखां पोइ असांजी हे रंगीन लाइनुनि जो कमु पूरो थींदो, पोइ शायदि असां कुझु कमु हिन में ॿियो कंदासीं, उहो पोइ था ॾिसूं त असां उहो ॿियो कमु असां हिन में छा था कयूं। ठीकु आहे, हीअ लास्ट बिल्कुलु हिन जी लाइन आहे। मां जेके बि वीडियोस ठाहींदी आहियां, भले यूट्यूब लाइ हुजनि या जेको तव्हांजे साम्हूं मां जेको कुझु शेयर पई कयां, त बिल्कुलु सिंपल ऐं ओरिजिनल हूंदो आहे। उनमें कोई म्यूज़िक न आहे, कुझु बि न आहे, कोई एडिटिंग न आहे, लाइव आहे ही, त हिन में त एडिटिंग करे बि नथी सघिजे तकड़ में। पर जेकॾहिं लाइव खां पोइ बि इहे रिकॉर्डिड वीडियो जेका तव्हां वटि अवेलेबल हूंदी आहे उहा एज़ इट इज़ हूंदी आहे, त मूंखे इहो हिकु त मूंखे सची ॻाल्हि आहे इहो कुझु ईंदो बि कोन्हे, ॿियो मूंखे पसंदि बि न आहे त मां चेंज कयां, म्यूज़िक विझां या एंटरटेनिंग छो हुजे। मां एंटरटेन त कयां ई नथी, मुंहिंजो त टीचिंग आहे जेको मक़सदु। सो ॾिसो हीउ सॼो थी वियो आहे कवर। ठीकु आहे, हाणे हिन में कुझु असां थोरो एडिशन कंदासीं, उहो पंहिंजी मर्ज़ी आहे। मां ॾिसो पंहिंजे हिसाब सां हिन शइ खे डेकोरेट थी कयां। यूज़ त हिकिड़ो ई थींदो हिन जो, जेको बि थींदो उहो त अंदरां ई थींदो हिन जो। ठीकु आहे, डेकोरेशन असांजी पंहिंजी मर्ज़ी आहे त असां हिनखे कीअं था सजाए सघूं। सो जेकॾहिं हीअ ॻंढ आहिनि, मां ट्राए थी कयां त जिते जिते हिन जा ॻंढ आया आहिनि सूतलीअ जा, उन्हनि ते मां हीअ रंगीन बटण अगरि हणां त मां हिकदमि हणंदमि कोन, पहिरियों रखी ॾिसंदमि। ठीकु आहे, पहिरियों रखी था ॾिसूं त पोइ असां हिनखे जेको आहे फिक्स कंदासीं। त मां रखी ॾिसां थी, अगरि मूंखे वणिया त ईअं सुठा पिया लॻनि त मां इनखे पोइ ईअं परमानेंट करे छॾींदमि, अगरि न त बसि ॻाल्हि ख़तमु। ठीकु आहे न। सो यकीननि हे आइडिया तव्हांखे वणंदो, मूंखे ॾाढो सुठो थो लॻे हिन महिल इहो ॾिसंदे बि, ज़बरदस्त। सो मां इहो कयां थी फाइनल।
ठीकु आहे। हे मां चिंबड़ाए वञा त पोइ तव्हां सां शेयर कयां। बटणनि जो मूंखे वठण जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे। मूं वटि बटणनि जी इलाही सारी कलेक्शन आई। सो हिनखे असां जिते जिते ॻंढ आहे उते उते असां हिनखे हणी था वञूं ग्लू जो हिकिड़ो डॉट, छो त इन्हनि सभिनी ॻंढनि जे मथां असांखे बटण हणिणो आहे। ठीकु आहे, ॾाढो प्यारो लॻंदो। ऐं पोइ जेके ॻंढ आहिनि इहे बजाए बैक साइड ते करण जे इन्हनि खे असां फ्रंट साइड ते बि करे रखंदासीं त इहे असांखे नागवार न गुज़रंदा, ॾाढा सुहिणा लॻंदा। सो चिंबड़ाए वठां। ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हांजा कुर्ब, थैंक यू सो मच। तव्हां मां जेके बि मौजूदु आहिनि हिते इहा मुंहिंजी वीडियो ॾिसण जे लाइ, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हिते मूं वटि ग्रीन जो कोई सुठो शेड हिन में नाहे, त मां थोरो ग्रीन जो लाइट थोरो डल शेड हयो आहे, पर उहो बि ख़राबु कोन थो लॻे। सो तव्हांखे ॾेखारियां थी त तव्हांखे वणंदो यकीनन। वीडियो खे प्लीज़ शेयर ज़रूरु कयो। हिन महिल लाइव खे बि शेयर करे सघो था। ठीकु आहे, ऐं उनखां अलावा पोइ बि जेके ॾिसनि उहे बि शेयर करे सघनि था। शेयर जो ऑप्शन हर वक़्तु हूंदो आहे। हीअ ॾिसो, हिन सुतलीअ जा जेके बि ॻंढ हुया उन्हनि ते मां बटण हणी वई आहियां। डार्क ब्लू मां वटि कोन्हे त मां लाइट ब्लू ई हयो आहे। ग्रीन जो अहिड़ो परफेक्ट शेड न आहे, त थोरो मोंगी टाइप ग्रीन आहे, बाक़ी सभु तक़रीबन हिकु जहिड़ा आहिनि। सो हीअ मुंहिंजो बहितरीनु दॿो, मुंहिंजो ही हिकिड़ो स्टोरेज बिन या मुंहिंजो ऑर्गेनाइज़र रेडी आहे। राइटिंग टेबल ते बि नंढी कैंची या हिन में मार्कर्स ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जेके थोड़ियूं वॾड़ियूं हुजनि उहे हणी थियूं सघजनि, रखी थियूं सघजनि। ठीकु आहे, डाइनिंग टेबल ते कटलरी, किचन में कटलरी, ड्रेसिंग टेबल ते मेकअप जा ब्रशिस, फणियूं अहिड़े क़िस्म जूं या हेयर ब्रशिस, उहे हिन में आराम सां पइजी वेंदा। हिन दॿे जो साइज़ इलाही सुठो साइज़ आहे। वॉशरूम में रखी थो सघिजे, किथे बि तव्हां हिनखे पंहिंजी मर्ज़ीअ सां डेकोरेट करे सघो था, जेका तव्हांजी सहूलियत हुजे, जिते ही तव्हां मेंटेन करे सघो। सो ॿुधाइजो ज़रूरु त हीअ तव्हांखे कीअं लॻो आहे। इहो मुंहिंजो अॼु जो हुयो प्रोजेक्ट। सुभाणे ॾिसूं था त मां छा थी सेखारियां। मां चाहियां थी त कुझु टाइम त हीअ टिन जो कमु हले। पहिरियों जीअं मां प्लास्टिक जी बोतलनि जो इन्हनि जो स्टिक्स जो कयो, सुतलिन जो कयो, हाणे मां चाहियां थी कुझु टिन जो कमु हले। उनखां पोइ असां वरी प्लास्टिक बॉटल्स जो ॿीहर शुरू कंदासीं। ऐं शीशे जूं बोतलूं मां वटि इलाही सारियूं आहिनि, डिफरेंट जेम जूं, केचप ऐं सॉसेस ऐं अहिड़े टाइप जूं, त उन्हनि खे बि यूज़ कंदासीं। इनशाला ज़बरदस्त कमु थी वेंदो। घरु जेको आहे तव्हांजो कबाड़े खां बिल्कुलु पाक साफ़ थी वेंदो ऐं डेकोरेट बि थी वेंदो। ठीकु आहे, सो तव्हांजा कमेंट्स खपनि, मूंखे ज़रूरु ॿुधायो तव्हांखे कीअं थो लॻे। ज़रूरु मुंहिंजी हिन वीडियो खे शेयर कयो। कोई सुवाल आहे त हाणे पुछी सघो था, छो त हाणे मूं वटि टाइम आहे त मां बिल्कुलु पढ़ी वठां तव्हांजा कमेंट्स ऐं उन्हनि जो जवाबु बि ॾेई सघां। सो कमेंट करे सघो था। सो मुंहिंजे तरफ़ां ही अॼु जो प्रोजेक्ट बिल्कुलु रेडी आहे, जंहिंखे हिन खीर जे टिन खे, थैंक यू सो मच समीर अनवर, वॾी महिरबानी। हिन खीर जे टिन खे असां हिन कॉटन जी रसीअ सां रैप कयो आहे। उनखां पोइ रंगीन सूतलिन सां हिन में हिकु हिकु इहा तंद जेका आहे डेकोरेट करे आऊं, ऐं पोइ उन्हनि सां सूतलीअ सां मैचिंग जेके आहिनि असां हिन में बटण हया आहिनि। ठीकु आहे, सो हीअ अॼु जो असांजो प्रोजेक्ट तयारु आहे। एप्रिसिएशन, मोट, तव्हांजा कमेंट्स खपनि। थैंक यू सो मच हलीमा अब्दुल कादिर, कुर्ब तव्हांजा लख महिरबानियूं। प्लीज़ शेयर ज़रूरु कयो। ठीकु आहे, मां चाहियां थी मुंहिंजो कमु घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। मां कोशिशि कंदमि पूरी त मां काफ़ी अरसे ताईं ही सिंधीअ में वीडियोस ठाहींदी रहां, जीअं मूंखे मुंहिंजो रिकॉर्ड हुजे सिंधीअ में, त सिंधी मायूं बि कंहिंखां घटि कोन्हनि, उहे बि अहिड़े क़िस्म जा कम करे सघंदियूं आहिनि। सो बहितरु इहो आहे त उहो एप्रिसिएशन ऐं उहा मञता तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां सभिनीनि जो मूंसां ताउन हूंदो। सो वॾी महिरबानी, कुर्ब तव्हांजा जेके बि मौजूदु रहियो, अलाह सी तव्हांखे ख़ुशि रखे। हाणे मोकिलाईंदासीं, छो त तव्हां मां कंहिंजो बि को अहिड़ो क्वेश्चन या कमेंट कोन पियो अचे। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां सभु सेटिस्फाई आहियो। थैंक यू, वॾी महिरबानी। अलाह सी तव्हांखे सलामत रखे। इनशाला सुभाणे पूरी कोशिशि हूंदी संडे 3 बजे मंझंदि जो मां वरी अची वेंदमि लाइव ऐं कंहिं नई वीडियो सां, कंहिं नई क्राफ्ट सां। सो सुभाणे ताईं इनशाला, अल्लाह वाहे।